तुझो अमड़ खीर मनाई खीर मनाई चल खीर मनाई तुझो अमड़ खीर मनाई तुझो अमड़ खीर हैदराबाद में मलाई हुई जैमें टोपी अजरक पाए माण्हू रैलियुनि में शरीक थिया हुआ जिते सिंध म्यूज़ियम में भी शरीक थिया हिते ॾाढो मज़ो आयो उन्हनि खे टोपी अजरक पटका पहिरें पंहिंजी गाॾियुनि खे सिंगारे हिते टोपी अजरक ॾे जे हवाले सां रैलियूं कढियूं पियूं वञनि इन हवाले सां अचो त हिन जा मुलाज़िम माण्हू मौजूदु आहिनि जेके सिंधी सकाफ़त में रहंदड़ आहिनि सिंधी सकाफ़त पाणींदड़ आहिनि अचो त उन्हनि सां ॻाल्हियूं कयूं उन्हनि ॾे छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो फैज़ान अली बलोच आहे, मां हितां जो कासमाबाद जो आहियां। हिते ॾाढो मज़ो अची रहियो आहे कल्चर डे जीअं जीअं असांजी सकाफ़त आहे असां पाण बलोच आहियूं हिते ॾाढो मज़ो अची रहियो आहे। डांस वांस करे रहिया आहियूं, सिंधी शो करे रहिया आहियूं। किथे किथे विया आहियो कल्चर डे में? असां अञा सिंध म्यूज़ियम में आहियूं, फंक्शन ॿ टे अटेंड कया आहिनि दोस्तनि जा, ॿियो वरी राणी बाग वेंदासीं। सिंध में घणियूं घुमण जूं जॻहियूं आहिनि, सिंध असांजो सिंध आहे जी। मुंहिंजो नालो अली मोहम्मद बलोच आहे, मां पाण बलोच आहियां ख़ुदाबाद जो ऐं हीअ असांजो डे आहे कल्चर डे आहे। हिन ते असांखे सेलिब्रेशन करणु घुरिजे ऐं पंहिंजे सिंध जे सकाफ़त खे ॾेखारणु घुरिजे ऐं असांजी सिंध ॾाढी सुठो हिकिड़ो सूबो आहे। असां सिंधी आहियूं, असां सभु कल्चर डे गॾिजी मल्हायूं प्यार मोहबत सां ऐं इहो असांजो हिकिड़ो फ़र्ज़ु आहे पंहिंजी सिंध लाइ करणु, नचणु कुॾणु ऐं सिंध जेका असांजी माउ आहे असां पंहिंजी सिंध लाइ मरी वेंदासीं, सिर्फ़ु ॾींदासीं। थैंक यू। मुंहिंजो नालो आहे लालो मेमन, हैदराबाद जो कासमाबाद शो आहे, प्रोग्राम ॾाढा मज़ो आहे, हर साल थींदो आहे, क़िस्मती थींदो आहे, वरी घुमूं फिरूं था। अस्सलाम वालेकुम, तमामु बहितरीनु मज़ो आहे। असां दरअसल आया आहियूं खिपरी शहर खां आयासीं, असां इवेंट खे इंजॉय कयोसीं, तमामु मज़ो आयो, बहितरीनु माहौल आहे, अल्हम्दुलिल्लाह सकाफ़त आहे, असां हिकु आहियूं जीअं सिंध जीअं हाणे राणी बाग में मज़ो आयो, तमामु बहितरीनु मज़ो आयो, इंजॉय कईसीं ऐं एकता आहे। अॼु ख़बर पई त बाक़ी सिंधी हिकु आहियूं ऐं इंशाअल्लाह हमेशह रहंदासीं, मर वेसूं सिंध न ॾेसूं, जीअं सिंध। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो आहे अब्दुल समद ऐं मां हींअर मौजूदु आहियां सिंध म्यूज़ियम में जेको हैदराबाद में आहे। ऐं मां इहो चवणु चाहींदुसि त हर साल वांगुरु जीअं असां पंहिंजी सिंधी सकाफ़त खे ॾेखारींदा आहियूं ऐं रैलियूं कढंदा आहियूं ऐं रोडनि ते निकिरंदा आहियूं त इहा असांजी सुञाणप आहे, असां सिंधी आहियूं ऐं रैलियूं कढंदा आहियूं। ॿियो हर साल वांगुरु अॼु साल बि असां हिन साल मज़ो आयो, ॾाढो घुमियासीं फिरियासीं, हाणे राति थी वई आहे त हाणे घर हलंदासीं। अस्सलाम वालेकुम, आकिब शाह ॻाल्हायां थो, हैदराबाद जो शहरी। जीअं त असां सिंधी आहियूं, असांजो फ़र्ज़ु आहे पंहिंजो सिंधी कल्चर डे मल्हाइणु। हर साल वांगुरु हिन साल बि असां जेको आहे त सुबुह सां तयारु थी करे टोपी अजरक पाए करे पंहिंजो अल्हम्दुलिल्लाह रोड रस्तनि ते निकितासीं, जुलूसनि में शरीक थियासीं, सॼो ॾींहुं फुली इंजॉय करे हाणे पुॻा आहियूं राणी बाग में, पंहिंजी फैमिली सां गॾु इंजॉय कयूं पिया। वसलाम।
हाँ अल्हम्दुलिल्लाह बहितरीनु मज़ो आहे। पोएं साल जी निस्बत हिन साल में रानी बाग में सिंध म्यूज़ियम में ज़्यादा मज़ो पियो अचे और अवेयरनेस भी जीअं त वधी वई आहे ज़्यादा। जीए सिंध जीए लतीफ़। तक़रीबन 80% मज़ो आहे सिंधी म्यूज़ियम में, 80%। छो जो सिंध म्यूज़ियम में पोएं साल जे बनिस्बत हिन साल वधीक मज़ो सिंध म्यूज़ियम। असां ॿिए हंधि वियासीं सिंधियोलॉजी जेकी जामशोर में आहे, यूनिवर्सिटी ऑफ सिंध भरिसां ई, त उते बि असां शूट वूट कई, उते मज़ो आयो। अंदरां घुमी आयासीं, ॿाहिरां फुल तफ़री करे हाणे हिते आया आहियूं। सुबुह जो हिते आयासीं पर सुबुह जो रश घटि हुई। सभिनि सिंधियुनि खे कल्चर डे मल्हाइणु घुरिजे। हा सभिनि सिंधियुनि खे जेके सिंध में रहनि था, जेके पूरे पाकिस्तान में रहनि था, उन्हनि खे मल्हाइणु घुरिजे। ऐं एतिरो बि न जेके सिंधी ॿाहिरि असांजा भेणूं उहे जेके ॿाहिरि मुल्क में पढ़नि था, स्टडी था कनि, पढ़ाई था कनि ऐं कमु था कनि, कुझु बि था कनि XYZ, उहे बि उते मल्हाईंदा आहिनि। जीए सिंध सिद्रा माय फादर में गुलाम हैदर। अच्छा तव्हां टोपी कल्चर डे मल्हायो? हा पहिरीं दिसंबर कल्चर डे मल्हायो, इलाही मज़ो आयो। कल्चर डे सिंध जो आहे, असांखे इलाही मज़ो ईंदो आहे, तॾहिं असां हिते ईंदा आहियूं हर साल। हा कल्चर डे ते किथे किथे घुमण वियो? असां हुमे त असां गेरीसन में ईंदा आहियूं, हिन साल हिते आया आहियूं। इन खां पोएं खां साल न हिते ई आयासीं, इलाही मज़ो थो अचे। असां सिंधियुनि जो ॾींहुं आहे कल्चर डे, तॾहिं मल्हायूं त इलाही थो मज़ो अचे। पहिरें त सिंध में मज़ो आयो हो, स्कूल जी तरफ़ां बि हिते आयूं हुअसि, इलाही मज़ो आयो। कहिड़े स्कूल में मल्हायो? हुते कल्चर डे मल्हाईंदा हुयो जंहिं स्कूल? हा कल्चर डे मल्हाईंदा। पहिरीं त न्यू अस्टल नालो हो, हाणे टायर फाउंडेशन नालो हो, हीराबाद में आहे। अच्छा टोपी डे सभिनि खे मल्हाइणु घुरिजे? सभिनि खे टोपी अचे मल्हाइणु घुरिजे कल्चर डे। जीअं तव्हां ॾिठो पहिरें डिसंबर ते कल्चर डे मल्हाई वई सां हैदराबाद में ज़ोर ऐं शोर सां मल्हाई वई। जिते हिते घुमण आयल आहिनि टोपी कल्चर डे हवाले सां रानी बाग में, सिंध म्यूज़ियम में ऐं हैदराबाद प्रेस क्लब में, उन्हनि सां असां ॻाल्हियूं कयूं त कल्चर डे में असांखे ॾाढो मज़ो आयो ऐं असां ॾाढो इंजॉय कयोसीं। कैमरामैन महबूब अली जमाली सां गॾु रिपोर्टर मज़हर अली जमाली, सोच TV हैदराबाद। मां सिंध सिंधू अची सजाई दोस्तों जो अमड़ खीर मनाई। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच TV के ऐं बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.